ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। नौशर फिरोज़ जी दहशतगर्दी टोड़ अदालत GDA-MPA मौज़म अब्बासी जी पुलिस एहलकार जे क़त्ल केस में पक्की ज़मानत मंजूर करे वरिती आहे। केस जी ॿुधणी 21 फरवरी ताईं मुलतवी कई वई आहे। मौज़म अब्बासी जो चवण आहे त खेसि अदालत मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। मथस कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे जेको ख़त्म थी वेंदो। साज़िशूं कंदड़नि खे कुझु न वणंदो, हुननि जा हौसला बुलंद आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नौशर फिरोज़ जी दहशतगर्दी टोड़ अदालत GDA-MPA मौज़म अब्बासी जे पुलिस एहलकार जे क़त्ल केस में पक्की ज़मानत मंजूर करे वरिती आहे। केस जी ॿुधणी 21 फरवरी ताईं मुलतवी कई वई आहे, जॾहिं त मौज़म अब्बासी जो चवण आहे त खेसि अदालत मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर ज़ाहिद काइम खानी खां। जी ज़ाहिद, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, नौशर फौजी दहशतगर्दी आम कानून वारी अदालत पारां जेको आहे GDA-MPA मौज़म अब्बासी जी पुलिस एहलकार जे क़त्ल केस में संदसि पक्की ज़मानत जेका मंजूर करे वरिती आहे ऐं ॿुधणी 21 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद मौज़म अब्बासी जी जेका कची ज़मानत हुई उहा पक्की करे छॾी आहे। हुन बाद अदालत खां ॿाहिरि मीडिया सां ॻाल्हाईंदे मुलतवी कयो आहे। हुकूमती धुर पारां जेका कूड़ो केस दाख़िल करायो वियो ऐं भागो जो विचारे पुलिस एहलकार जे क़त्ल जे केस में हुनजी शिकस्त ॾेखारे जेको कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। हुन चयो त अहिड़नि कूड़नि केसनि खां असांखे कोई बि फ़र्क़ु नथो पए ऐं असांजे ख़ानदान हमेशह जेको आवामी ख़िदमत कई आहे ऐं मौजूदा हुकूमत उहो करे जेको पाण वरी बर्दाश्त करे सघनि थी। ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी ज़ाहिद काइम खानी अपडेट करण लाइ।